जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ास ख़ल्के मोहम्मद मुकियाई, कलमू ते करीम ते चिट्टो चयाई, अना मौलाक व अंत महबूबी, इएं उताई ॾिखी ॾिनाई ॿई सिराऊं सैयद चए। प्यारा दोस्तों, अॼो की इन वीडियो में, अॼो की इन तकरीब में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बसादत के सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में हिकड़ी बेहतरीन महफ़िल सजाई वही है। की पुरनूर तकरीब जैमें शामिल होंदी शान में खूबसूरत नातूं ऐं तकरीरूं। तो अॼो की वीडियो के तव्हां मुकम्मल ॾिसिजो। ऐं मुझे बैकग्राउंड में तव्हां ॾिसी रहा हूंदा त असांजा मोज़िज़ स्कूल जा जेके उस्ताद आहिनि ऐं जेके शागिर्द आहिनि उहे मुकम्मल तैयारी में आहिनि। कुछ ही देर में ही तकरीब शुरू थींदी ऐं तव्हां समूरनि दोस्तनि खे असां इहा तकरीब हिन वीडियो ज़रिए ॾेखारींदासीं। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल शहीद फाजिल राहू गोलारची में सीरतुन नबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। हिन प्रोग्राम में शागिर्दनि ऐं उस्तादनि भरपूर शिरकत कई। उन खां अलावा हिन प्रोग्राम जी मेज़बानी सरफराद महमूद शेख ऐं मूना आचीज़ जमील अहमद नेमण कई। शागिर्दनि नातूं तकरीरूं ऐं उन खां अलावा सवालनि ऐं जवाबनि जे मुक़ाबले में भरपूर हिस्सो वरितो। जिन शागिर्दनि नातुनि तकरीरुनि ऐं सवालनि जवाबनि में पोज़ीशनूं माणियूं, उन्हनि शागिर्दनि में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जे हेडमास्टर अब्दुल्ला शाह ऐं गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल शहीद फाजिल राहू जे प्रिंसिपल मोहतरम मकबूल अहमद गंदरो ऐं तालका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मोहतरम मोहम्मद यूनुस राहिमू पारां शागिर्दनि खे कैश प्राइज़ ऐं इनाम पिणु ॾिना विया। जी प्यारा दोस्तों, तो अॼो की ही पुरनूर तकरीब तव्हां समूरनि दोस्तनि खे कीअं लॻी, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो ऐं असांखे फीडबैक ज़रूरु ॾिजो। बहितर खां बहितर वीडियो तव्हां समूरनि दोस्तनि ताईं पहुचाए सघूं। जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो त जीअं असांजो जेके वीडियो ठहनि उहे तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं।